अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। शाला दोस्तों, उम्मीद आहे तमामु दोस्त ख़ुशि हूंदा। पहिरियों ज़िंदगी में सम्झो पहिरियों दफ़ो ही व्लॉग ठाहे रहियो आहियां। तव्हां साम्हूं ॾिसी रहिया आहियो सिज जो ख़ूबसूरत मंज़र। जो ख़ैर सां टियों रोज़ो आहे। अलाह पाक टे रोज़ा असांखे नसीब कया। अलाह पाक खां दुआ आहे अलाह पाक अव्हांखे बि नसीब कंदो इंशाअल्लाह। मुख़्तसर व्लॉग इन खां पोइ ही अंदरि मुंहिंजी लाइब्रेरी ही मुंहिंजा किताब मौजूदु आहिनि। तव्हां ॾिसी सघो था ही हेठों किताब ही मुंहिंजो कमिरो आहे जिते आउं राइश कंदो आहियां। महिमान ताई दोस्त पहिरीं प्यारा हिन जॻह ते ईंदा आहिनि। अनक़रीब इफ़्तारी जो टाइम थींदो। इंशाअल्लाह इफ़्तारी जो मंज़र बि अव्हांखे असां ॾेखारींदासीं। त ही मुंहिंजा शागिर्द आहिनि। हे मुंहिंजो भाउ बि आहे शागिर्द बि। ग़ुलाम मोहम्मद अलमारूफ़ नाले मिठो ही मुंहिंजो प्यारो शागिर्द हाफ़िज़ मोहम्मद वसीम ही तयारी करे रहिया आहिनि। रोज़े इफ़्तार जे लाइ सामान ठाहे रहिया आहिनि। हीअ असांजो प्यारो शागिर्द बि प्यारो भाउ बि वॾो तस्लीम अली ही असां सां गॾु रोज़ो खोलींदा आहिनि। अलाह हिनखे सलामत रखे, मोहबतूं असांजूं सलामत हुजनि। त दोस्तो, हाणे आज़ान अची रही आहे। असां दुआ घुरंदासीं। أزكى النسب أعلى الحسب كل العرب في خدمته الله ساعتي